प्रोग्राम फ़ैसले की घड़ी मां आहियां आफ्ताब मोगरी। मां हमेशा चवंदा आहिनि फ़ैसला थियणु खपनि, उहे फ़ैसला तारीख़ी फ़ैसला जिन फ़ैसलनि जो तारीख़ खे ऐं धरती धड़ियुनि खे इंतज़ारु आहे। फ़ैसले की घड़ी में अॼु ॻाल्हि कयूं त पाकिस्तान वॾो अहम फ़ैसिलो करे अॼु बरतानिया खे वाज़े तौर ते खुलियो हिकिड़ो सवाल ऐं उन सां गॾोगॾु बरतानिया में वॾा ॿ अहम जेके पाकिस्तान ऐं पाकिस्तान जे इदारनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़ शहज़ाद अकबर ऐं आदिल राजा जी हवालगी वारो मुतालबो करे छॾियो ऐं उन में वाज़े तौर ते अॼु विफ़ाक़ी वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी इहो बि चयो त इहा हवालगी थी थी त यकीनन ई बरतानिया ऐं पाकिस्तान जा जेके तालुकात आहिनि उन्हनि में वॾी अहम पेशरफ़्त थींदी। अगरि ॻाल्हि कजे त अॼु बलूचिस्तान जे वज़ीर आला सरफराज़ बुगटी बि इहा वाज़े तौर ते ॻाल्हि कंदे चयो त परॾेह में जेके क़ौम परस्त जेके चवनि पिया त असां क़ौम परस्त आहियूं पर उहे वतन जा दुश्मन जेके ॿाहिरि वेही करे बलूचिस्तान में विगोड़ फसाद धमाका ऐं रॉ जे हथऊं इस्तेमालु थी करे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ जेको आहे सो कार्रवाइयूं कराइनि पिया उन्हनि जे लाइ बि लिखूं पिया ऐं विफ़ाक़ समेत आलमी दुनिया खे त इन्हनि जी हवालगी पाकिस्तान खे कई वञे। थोड़ी देरि पहिरियां विफ़ाक़ी वज़ीर क़ानून जेको आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॼु वाज़े तौर ते चयो त जेको नोटिफिकेशन वारी ख़बरूं आहिनि उहे दम तोड़ींदियूं, जेके चवनि पिया त नोटिफिकेशन चीफ ऑफ आर्मी पाकिस्तान फील्ड मार्शल पाकिस्तान सईद आसिम मुनीर जो जेको नोटिफिकेशन वारो मामिलो आहे उन ते मुख़्तलिफ़ जेके माण्हू ॻाल्हाइनि पिया उन्हनि जो बि मुंहुं बंदि थी वेंदो, जल्द उनजो नोटिफिकेशन बि साम्हूं तव्हांजे हूंदो। अॼु NFC अवार्ड जी ॻाल्हि कयूं त NFC अवार्ड जे हवाले सां बि अॼु इस्लामाबाद में जेको आहे सो अहम मुलाक़ातूं थियूं ऐं NFC अवार्ड जे लाइ अॼु जेको आहे सो फ़ैसले जी घड़ी में फ़ैसिलो करिणो हुयो पर अॼु उनजो को चइजे त ख़ातिर खां नतीजो त साम्हूं न आयो पर चइनी सूबनि पंहिंजा जेके NFC अवार्ड जे मुताबिक़ जेके ड्यू शेयर आहिनि जंहिंमें वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह इन सां गॾोगॾु वज़ीर आला KP उन सां गॾोगॾु वज़ीर जेके आहिनि सीनियर वज़ीर बलूचिस्तान ऐं KP ऐं ॿिया सेक्रेटरी सभु शामिल हुया। उन्हनि अहम सिंध समेत जेके तहफ़ुज़ात आहे उन्हनि नुकाद रखिया। ॾिसूं त फ़ैसिले जी घड़ी में इन्हनि ते कहिड़ा फ़ैसिला थियनि पिया। सऊदी अरब पाकिस्तान में $3 अरब जी मदद हिकु भेरो ॿीहर जेको आहे सो ॿीहर वधाए छॾी आहे। उनजी मुदत जेका पाकिस्तान बारहा जेको सऊदी अरब पाकिस्तान जो हिकिड़ो सुठो दोस्त आहे उहो बि वॾो अहम अॼु जेको आहे सो साम्हूं ॻाल्हि आई पर थोरी देरि पहिरियां जेका वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह बि मीडिया सां ॻाल्हि कई उहा बि वॾी अहम आहे पर आज़म नज़ीर तारड़ ऐं जेको आहे सो विफ़ाक़ी वज़ीर इत्तलात ॿिन्हिनि जी जेका गॾु प्रेस कॉन्फ्रेंस हुई उहा बि वॾी अहम आहे त चइजे त पाकिस्तान में हिन वक़्तु जहिड़ी रीति सियासत जो मैदान गरम आहे उन में नतीजा कहिड़ा निकिरंदा, फ़ैसिला कहिड़ा थींदा, इन्हनि फ़ैसिलनि ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मौजूदु महिमान बुलंद खान जूने जो साहब तर्जुमान सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि, अवां जी वॾी महिरबानी। अशर जब्बार कुरैशी साहब आहिनि सीनियर अॻवान पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सां तालुक़ु आहे उहे बि असां सां गॾु आहिनि, अवां जी वॾी महिरबानी। राजा अंसारी साहब आहिनि तर्जुमान विफ़ाक़ी हुकूमत बराए सिंध, अवां जी वॾी महिरबानी। एजाज़ बहर साहब सीनियर सहाफ़ी तज़िया निगार असां सां गॾु मौजूदु आहिनि, अवां जी बि वॾी महिरबानी। सभ खां पहिरियों एजाज़ साहब मां ॾींदुसि ॿुधाइजो त अॼु हिन वक़्तु वॾो अहम मसइलो जंहिंमें बरतानिया में शहज़ाद अकबर ऐं आदिल राजा जी हवालगी जी ॻाल्हि कयूं त उहा बि अॼु विफ़ाक़ी वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी बरतानिया खां मुतालबो तो करे छॾियो आहे पर अॼु वॾे वज़ीर बलूचिस्तान सरफराज़ बुगटी बि इहा ॻाल्हि कई आहे त परॾेह में जेके बलूचिस्तान मां निकितल माण्हू आहिनि जंहिंखे चऊं त उते वेही करे कार्रवायूं में किथे न किथे मुलविज़ आहिनि उन्हनि जा बि नाला वॾा अहम आहिनि। सम्झी सघूं था त पाकिस्तान ऐं जेके इहा हवालगी वारो मामिलो आहे बरतानिया समेत पूरी दुनिया में जेके इहे माण्हू आहिनि इन्हनि जो कोई फ़ैसिलो थी सघे थो, पाकिस्तान खे वापसि इन्हनि खे हवाले कयो वेंदा? ॾिसो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको पंहिंजो हिकिड़ो मूव आहे कानून मुताबिक़ उहा त कई आहे। हाणे इहो ॾिसणो आहे त बरतानिया जो जेको निज़ाम आहे या उन्हनि जो जेको पंहिंजो सिस्टम आहे उन में केतिरी गुंजाइश हू कढनि था, कीअं एतिरा रस्ता कनि या के हिनखे गो थ्रू ॾियनि था। जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे आदिल राजा जो या जेको शहज़ाद अकबर जो त उन्हनि उहे हिन अदालती जेको बि अमल आहे या एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए जेको अॼु बरतानवी हाई कमिश्नर खे डॉक्यूमेंट्स हवाले कया विया आहिनि त उन जे ख़िलाफ़ जेको आहे उते अदालत में बि वञी सघनि था, उन में अदालत खां स्टे बि वठी सघनि था। त इहे खोड़ सारी ऑप्शन्स मौजूदु आहिनि ऐं ॾिसणो इहो आहे त उन ते जेको आहे अल्टीमेटली एंड रिज़ल्ट उनजो छा थो निकिरे।
त जेकॾहिं बरतानिया जी गवर्नमेंट जेको माज़ी में अक्सर सियासी जेके बि केस हूंदा, तव्हांखे यादि हूंदो त अल्ताफ हुसैन हुजे या उन सां गॾु पार्टीअ जा काफ़ी माण्हू अहिड़ा हुया जंहिंजे लाइ बि पाकिस्तान गवर्नमेंट अहिड़ी मूव कई, पर उन जो को ख़ातिर ख़्वाह नतीजो निकितो कोन हो। अलबत्ता इहो ज़रूरु थींदो त हिकिड़ो पॉलिटिकल प्रेशर इन्हनि माण्हुनि ते डेवलप थी सघे थो, ऐं बाक़ी फौरी तौर ते इन्हनि जी हवालगी जे हवाले सां मूंखे नथो लॻे इहो थोरो प्रोसीजर डिघो थी सघे थो। सही। ऐं पर बलूचिस्तान जे जेके वॾे वज़ीर बि अॼु जेको वाज़े तौर ते चइजे त उन्हनि बि मुतालबो कयो आहे त बलूचिस्तान मां जेके माण्हू आहिनि, लीडरशिप जेका चइजे त कॉम्प्रस लीडरशिप आहे जेका दावा करे पई वेही करे उते, पर उन्हनि जा बि किथे न किथे केसिस ऐं उन्हनि जे जेके एविडेंस मौजूदु आहिनि, जाफ़र एक्सप्रेस हुजे, ॿिया वाक़ियात हुजनि, कराची यूनिवर्सिटी खां वठी करे तमामु वाक़ियातनि में जीअं BLA TTP तमामु जेके बेट तंज़ीमूं आहिनि पाबंदी मड़ियल, उन्हनि जो बि मुतालबो कयो आहे अॼु। डेफिनेटली, पर तव्हां ॾिसो न त हुकूमत जी प्रायोरिटी छा आहे। चीफ मिनिस्टर जो बयानु ॾियणु काफ़ी कोन्हे न, उन जे लाइ त लिखंदी फेडरल गवर्नमेंट, सूबाई हुकूमत खे लिखण जो अख़्तियार कोन्हे को, त उन्हनि जेको पंहिंजो होमवर्क कयो आहे उहो कहिड़ो कयो आहे। हिन महिल ताईं छा बलूचिस्तान जी हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खे लिखियो? छा वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे को जॾहिं ही आदिल राजा ऐं शहज़ाद अकबर जे ख़िलाफ़ केस मूव कयो त उन सां गॾु BLA ॿियनि जे ख़िलाफ़ बि करे आहे न, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा। यानी हुकूमत जी प्रायोरिटी में उहो घटि आहे, ऐं पॉलिटिकल बसि पंहिंजो हिकिड़ी कंज़म्पशन जे लाइ हुन हिकिड़ो बयानु ॾेई छॾियो आहे, पर अमली तौर ते उन जे लाइ को हुननि जो होमवर्क हिन महिल ताईं थियल कोन हुयो, छो त हिननि जी प्रायोरिटी वफ़ाक़ी हुकूमत जी उहो BLA ऐं उन खां अलावा जेको आहे ही PTI रिलेटेड जेके अपोनेंट्स आहिनि, जेके हुकूमत ऐं उन जे मुख़्तलिफ़ इदारनि ते तनक़ीद था कनि पिया, उन्हनि खे वधीक जेको आहे हिननि प्रेफर कयो आहे। त मुंहिंजे ख़्याल आहे इहो बलूचिस्तान हुकूमत खे इन जे लाइ अॻु में ऐलान करण खां पहिरीं पंहिंजो होमवर्क करणु घुरिजे। अशरफ जब्बार कुरैशी साहब की तरफ जाऊंगा सर, साथी रहेगा। अशरफ जब्बार कुरैशी साहब, बहुत शुक्रिया वक्त देने का। सर फरमाइएगा कि इस वक्त बड़ा अहम आज का कहें कि फैसला जो कि वफाकी हुकूमत ने, वफाकी वज़ीर दाखिला ने आज बरतानिया को कह दिया कि जी शहज़ाद अकबर, आदिल राजा समेत जो है जो पाकिस्तान में मतलूब लोग हैं, इनकी हवालगी का मामला है। समझा जाए कि अब वफाक ने शिकंजा तंग करने लगे हैं वो लोग जिनकी आप भी बैठकर TV चैनल पे मुखालफत कर रहे हैं। किसी भी तरह पाकिस्तान तहरीक इंसाफ से आप लोग कहते हैं कि ऐसे लोगों की तो यकीनी तौर पर गिरफ्तारी भी होनी चाहिए और उनकी हवालगी भी होनी चाहिए, क्योंकि वहाँ बैठकर PTI को भी बदनाम करते हैं और पाकिस्तान पे भी तनकीद करते हैं, और ऐसे जो है मुख्तलिफ जो इदारे हैं उन पर जिस तरह से वो एक खबरें, झूठी खबरें फैलाते हैं, तो फेक न्यूज़ तो आज दुनिया में सबसे बड़ा जुर्म है। वालेकुम जी, बिल्कुल मुगैरी साहब बहुत अच्छा काम किया और बहुत देर में किया, लेकिन अच्छा काम किया, मुतालबा कर दिया, मुतालबा करते रहना चाहिए। और वो मुतालबात कितना मानते हैं ये आप सबको पता है, वहाँ पे कितने लोग जो है उनके पास हैं और वो पाकिस्तान के खिलाफ मुस्तकिल बोलते हैं वहाँ पे, और बहुत कुछ हो चुका है, फिर लोगों को न किया है। लेकिन ये दो तो मतलब मुस्लिम लीग नून को इनका तो एहसानमंद होना चाहिए कि इन्होंने जो है बहुत बड़ा काम किया है। हमेशा जब वो शहजाद अकबर साहब हुकूमत में थे और अकाउंटेबिलिटी सेल चला रहे थे, तो उन्होंने ऐसी ऐसी चीजें की जिसके नतीजे में टोटल फायदा मुस्लिम लीग को नून को गया। तो हम तो चाहेंगे कि उनको लेकर आए यहाँ पर और उनसे लेकर बाकायदा उनको लेकर आया जाए और उनसे तफ्तीश की जाए। बाकायदा तफ्तीश करी होनी चाहिए इस बात की कि उन्होंने ऐसे केसेस कैसे बनाए थे जो कभी वो साबित ही नहीं कर पा रहे थे और जिसका उल्टा जो है खमियाजा तहरीक इंसाफ को भुगतना पड़ा। और वो जो राजा साहब हैं वो तो आपको पता है कि वो मुझे कहते हैं ना, एक बड़ा मिसल मशहूर है कि मुझे मेरे दोस्तों से बचाओ, दुश्मनों से मैं खुद निमट लूंगा। तो ये जो कुछ कर रहे थे, तो मैं आपको पहले भी कह चुका हूँ और मैं आपको मुतालबा कर चुका हूँ आपके चैनल पे बार बार, इनको तो लाके फांसी की सजा दें भाई। तहरीक इंसाफ क्या, मैं क्या, मेरी लीडरशिप क्या, सभी ये चाहते होंगे, क्योंकि इन्होंने हमेशा तहरीक इंसाफ के लिए वो काम किया है जो आज ये डेडलॉक की सूरत में मौजूद है। जिस तरह अभी मैं प्रेस कॉन्फ्रेंस देख रहा था, अताउल्लाह तारड़ और आजम नजीर तारड़, दोनों मेरे ख्याल में कोई रिश्तेदारी होंगे आपस में, जो फिर नून लीग का खासा है, वो बैठ के अभी प्रेस कॉन्फ्रेंस किए जा रहे हैं कि मुलाकात नहीं होगी और फला नहीं होगा, ये नहीं होगा, ये जेन मैनुअल है, फला मैनुअल है, उनकी बहनों को भी नहीं मिलने दिया जाएगा। तो इससे ये तो हमारे लिए बहुत अच्छी, ये मैं इनको थैंक यू अदा करूंगा इस बात के लिए कि ये हाँ, इसको थैंक यू करूंगा इस बात के लिए, क्योंकि ये जो है ना, ये अगर ये सियासी तालिब इल्म नहीं है तो ये या तो ये इनको उन्होंने तारीख नहीं देखी या पाकिस्तान की तारीख नहीं देखी
कि जितनी ज्यादा पाबंदियां लगती हैं वो लीडर इतना ही मकबूल हो जाता है। आज भी आप देख लें कि जब आपने अल्ताफ हुसैन की आवाज बंद की तो अल्ताफ हुसैन जो है आज भी कराची के अंदर उसकी आवाज आ रही होती है कि लोग कहते हैं यार वो एक उसकी वो है हेलो की इंतजार कर रही है कौम यहाँ पे, ये सर हो वो गया कितने परसेंट लोग हैं? आपने जिस शख्स का नाम लिया, हम तो उसको शख्स का नाम लेना भी गवारा इसीलिए नहीं करते हैं कि क्योंकि वो कातिल है हर उस इंसान का जो कि इस मुल्क में बसता है, और उसने बिल्कुल आप हर सही कह रहे हैं, क्योंकि उस उसकी कातिल लड़ाई का नाम उससे लेना भी, मैं तो कहता हूं कि आप मुगैरी वजू साहब कर उसकी दीजिएगा, लड़ाई जो है वजू कर उससे लीजिएगा क्योंकि आपका वजू टूट गया होगा, और वजू कर उससे लड़ाई लीजिएगा। जो है ना, आपको पता है उसकी लड़ाई जो है मैंने, क्योंकि मैं बिल्कुल मुझे पता है, मैं तभी कह रहा था वजू कर दीजिएगा क्योंकि आपका वजू टूट गया। ऐसे कातिल का नाम लेके हमारे चैनल पे तो ना लीजिए। लेकिन आप देखें कि ये वाला मामला जो है जो भी किस तरह का भी रोका गया वो हमेशा बड़ा है। सर नहीं, वो नहीं है। मैं आप और गिरदो नवा में जो लोग रहते हैं उनका नाम लेने से वो उनको गालियां देते हैं, क्योंकि उनके ऊपर जिस तरह से चलें, सबसे ज्यादा जो है विक्टिम जो है उर्दू बोलने वाले ही हुए उससे। तो हम उस बहस में जानने से वो सबसे ज्यादा नुकसान पढ़े लिखे कराची के लोगों का हुआ, जो कि सबसे ज्यादा नुकसान है, पाकिस्तान का नुकसान। वो आगे बढ़ते हैं। जो आप बात कर रहे थे, मैं राजा अंसारी साहब की तरफ जाऊंगा, तर्जमान वफाकी हुकूमत बराए सिंध। राजा साहब। हेलो जी जी, हमारे साथ आपकी आवाज कट गई सर, साथ ही रहिएगा। मैं राजा साहब की तरफ जा रहा था, राजा अंसारी साहब की तरफ। राजा साहब फरमाइएगा कि एक तो बरतानिया से मुतालबा कर दिया, मुतालबा करते रहें, वो मुरादी क्या जो पूरी हो जाए, मुतालबे आप करते रहें, माजी में भी करते रहें, मगर आपको हमें कुछ नहीं मिला। हाँ ये है कि हम तारीख उठा के देखें तो कई दूर की नहीं, अभी की है कि पड़ोसी मुल्क हिंदुस्तान ने अमेरिका से मुतालबा किया और उनको जो है अमेरिका में मुकीम वो जो उनका कह रहे थे कि दहशतगर्द हैं उनके हवाले किए जाते हैं, मगर पाकिस्तान के अंदर कोई ऐसा मिसाल है, कोई ऐसा कि आप इंटरपोल के थ्रू जो है इतने बड़े नाम वापस लेके आए हों? जी, उन तमाम ममालिक से जिन ममालिक के साथ हमारी ट्रीटीज हैं और वो उस ट्रीटी में ये शर्त अगर मौजूद हो कि हम एक दूसरे के खिलाफ जो भी हमारे मुजरिम होंगे उनकी हम एक दूसरे को एक्सचेंज करेंगे, तो वो तो उन ममालिक के साथ सर तारीख दारदार है, एक्सचेंज से दिए हैं, लिए कितने हैं, मेरा ये है। आपकी हुकूमत नहीं, मैं पूरी तारीख की बात कर रहा हूँ। हमने कभी मैं भी पूरी तारीख की बात कर रहा हूँ कि माजी में भी बहुत सारी जगहों पे जब डायरेक्टली फंडिंग होती थी इंडिया से, इसराइल से, बरतानिया में बैठे हुए लोगों को वो फंडिंग ना सिर्फ बंद करवाई गई, बल्कि देखें जब आप किसी मुल्क से अपना जो मुजरिम है वो वापस ले आते हैं तो उसके लिए आपको सबूत फराहम करने पड़ते हैं। तो इस बात पर मैं समझता हूं कि माजी में बहुत सारी तल्ख बातें भी हुई जिसकी वजह से मुस्लिम लीग नून को उसकी भारी कीमत भी अदा करनी पड़ी। लेकिन अभी एक नया इंकशाफ हुआ आपके प्रोग्राम में। देखिए, हमने ये तो सुना था कि पीटीआई के दौरे हुकूमत में जो हुकूमत थी वो बानी पीटीआई नहीं चला रहे थे, वो कोई और चला रहा था। खुद बानी पीटीआई ने टीवी पे आके कहा कि मुझे तो पता ही नहीं होता था, छोटे छोटे फैसले भी जो है वो कोई और करता था। ये भी हमें पता था कि वो इंतहाई बेचारा शख्स था, उसके हाथ में कुछ नहीं था और वो लोगों को सिर्फ बेवकूफ बना के नारे लगा के कि मैं 90 दिन में ये कर दूंगा, लेकिन हकीकत ये हुई कि जब इक़्तिदार में आया उसके हाथ में कुछ नहीं था। आज एक जबरदस्त इंकशाफ पीटीआई के दोस्त ने किया और वो इंकशाफ ये है कि शहजाद अकबर नामी जो शख्स था वो भी मुस्लिम लीग नून को फायदा पहुंचा रहा था, गो कि वो चॉइस बानी पीटीआई की था। बानी पीटीआई उसको लेके आए, उसको एक इदारा खोल के दिया, पूरा उस इदारे का उसको मॉनिटर बनाया, उसकी पूरी सरबराही उस इदारे के पास थी। लेकिन कहा यह जा रहा है कि उसने भी जितने इकदाम किए उसने फायदा नून लीग को पहुंचाया। इसका मतलब यह है कि वो जो इक्का दुक्का जो क्रेडिट बानी पीटीआई के हाथ में जाता भी था कि वो शहजाद अकबर जैसे बहुत महान कलाकार को पाकिस्तान में ले आए, वो भी अब उनके क्रेडिट हाथ से निकल गया और वो भी नून लीग को फायदा पहुंचा के गया। जबकि तारीख थोड़ा डिफरेंट है। तारीख कहती है 190 मिलियन पाउंड शहजाद अकबर लेके आया पाकिस्तानी अवाम के और वो झोली में डाल दिए बानी पीटीआई के, और बानी पीटीआई ने उन पैसों को किसी के जुर्माने के अकाउंट में डाल के खुद अलकादिर ट्रस्ट की लाखों एकड़ जमीन हथिया ली और खुद भी उसकी वाइफ भी और उसके खानदान के लोग भी आज भी उससे मुस्तफीद हैं। और उसी 190 मिलियन पाउंड केस के अंदर इस वक्त बानी पीटीआई सजा काट रहा है जो उसने पाकिस्तान के अवाम का पैसा लूटा। तो कहने का मकसद यह है कि जितने भी दहशतगर्दी पाकिस्तान से बाहर हो रही है और वहां लोग बैठ के पाकिस्तान के खिलाफ कोई कार्रवाइयां कर रहे हैं, उनके खिलाफ रियासत पाकिस्तान बिल्कुल उनकी गर्दन पे रस्सी को कस रही है। लेकिन इस वक्त जो सबसे बड़ी जो जंग जिसे हम 5th जनरेशन वॉर कहते हैं, जो आदिल राजा हो या शहजाद अकबर हो या और इनके पीटीआई के ट्रोलर्स हो जो वहां से बैठ के ये कहते हैं कि ऑपरेशन सिंदूर 2 भी किया जाए, ये भी कहा गया कि इंडिया की फोर्सेस जब पाकिस्तान में दाखिल
दाखिल होंगी तो पीटीआई के वर्कर्स उनके साथ मिलकर पाकिस्तान पे हमला करेंगे। इस तरह की जो रविश है उसको हम बर्दाश्त नहीं करेंगे। उनके खिलाफ मुकम्मल कार्रवाइयां हम कर रहे हैं और अदालती दरवाजे भी खटखटाएंगे, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में भी जाएंगे, तमाम ममालिक को लिखेंगे भी, मुतालबे भी करेंगे, हर वो काम करेंगे जिससे पाकिस्तान ज्यादा महफूज हो सके। चले मैं जो है जुनेजो साहब की तरफ जाऊंगा। जुने साहब बड़ी मेहरबानी वक्त खड़े प्रोग्राम में आयो स्टूडियो में। सर ॿुधाइजो त हिन वक्त फ़ैसिले जी घड़ी में अगर तव्हांजी मर्ज़ी आहे उर्दू में जवाब ॾियणु चाहियो या सिंधी में, पर हिन वक्त जेका सूरत हाल आहे, जेका बरतानिया खां हिन वक्त घरू वज़ीर जेको आहे वफ़ाक़ी घरू वज़ीर उहो मुतालबो थो करे त शहज़ाद अकबर आदिल राजा ऐं बलूचिस्तान बि इहा डिमांड करे पियो त इहे भागोड़ा जेके आहिनि इन्हनि खे पाकिस्तान जे हवालगी वारो मामिलो आहे। सम्झो पिया हवालगी थी सघंदी? हवालगी थी सघंदी या न थी सघंदी साईं, इहो तव्हांजो सवाल इलाही सुठो सवाल है। वो डिबेटेबल शे है, उस पर डिबेट की जा सकती है कि वापसी उनकी हो सकेगी या नहीं हो सकेगी। बड़ा रेयरली ऐसे केसेस होते हैं कि एक्सट्रेडिशन में कोई लोग वापस दिए जाएं। वो हम दुआ करते हैं कि ऐसी बात हो, क्योंकि हर इंसान जो पाकिस्तान के खिलाफ काम कर रहा है, पाकिस्तान के को जो है किसी भी हवाले से नुकसान पहुंचाना चाहता है, उसके लिए बिल्कुल हुकूमत को कोशिश करनी चाहिए। और मैं समझता हूँ ये अच्छा इकदाम है कि कोई जो भी चाहे वो शहजाद अकबर हो, आदिल राजा हो, BLA के स्पॉन्सर्ड टेररिस्ट हों या वो टेररिस्ट जो इंडिया स्पॉन्सर करके यहाँ पर अमन अमान को नुकसान पहुँचा रहा है, उन सब के ख़िलाफ़ हुकूमत को बिल्कुल गहरा तंग करना चाहिए और अपनी तरफ से पूरी कोशिश करनी चाहिए कि वो अगर किसी और मुल्क में है तो उनको एक्स्ट्राडिट करके पाकिस्तान में उनका ट्रायल भी किया जाए और उनको सख्त सज़ा भी दी जाए। बिल्कुल सर, दूसरा बड़ा मसला जो है उस पर तरफ आ जाऊँगा, NFC अवार्ड की। अॼु अगर ॻाल्हि कयूं एजाज़ बैट साहब NFC अवार्ड जी ॻाल्हि कयूं त अॼु उनजी वॾो अहम विहक थी, ॻाल्हि ॿोल थी, पर नतीजे कुन फ़ैसिलो साम्हूं न आयो आहे। NFC अवार्ड ते ड्यूशियर जे लाइ KP बि रड़ियूं करे पियो, सिंध बि रड़ियूं करे पई, बलूचिस्तान बि करे पियो। अहिड़ी रीति जेको आहे सो विफ़ाक़ जेको आहे ओड़ी रीति इहे कननि में कपह जा बोड़ा विझी ऐं कन बंदि करे वेठो आहे। पोइ सम्झूं त सिंध, KP ऐं बलूचिस्तान जेके उन जा वॾा अहम नुक़्ता आहिनि, पर कल्ह बिलावल वारी ॻाल्हि तव्हां ॾिठी बि हूंदी, ॿुधी बि हूंदी, त हुन बि इहा ॻाल्हि कई त असां खां लॻे ईअं थो त अरिड़हीं तरमीम खे रोल बैक ऐं सिहत एजुकेशन ऐं जेको आहे सो पॉपुलेशन वारो जेको खातो आहे उहो बि वापसि वठणु वञे थो, त वॾो ख़तरनाक उनजो रिएक्ट साम्हूं ईंदो। एजाज़ मेहर साहब। बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त अॼु जेका इंट्रोडक्टरी मीटिंग हुई उन में डेफिनेटली के हिकिड़ो सेट करणो हुयो तरीक़ेकार ऐं फौरी तौर ते को नतीजो अचण जो इम्कान बि कोन हुयो। ऐं उन में इहो तय थियो आहे त मुख़्तलिफ़ इश्यूज़ ते 6 खां 7 वर्किंग ग्रुप ठहंदा, वर्किंग ग्रुप पंहिंजी रिकमेंडेशन ॾींदा। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका नाणे वारे वज़ीर क्लियर कई, उन हिकिड़ा अलार्म बेल वॼाया त पाकिस्तान फर्स्ट, माना अॻ में पाकिस्तान हूंदो, इहो हिकिड़ो नारो ऐं स्लोगन रखी मक़सदु रखी पोइ जेको आहे मामलनि खे अॻिते वधायो वेंदो। त डेफिनेटली के पाकिस्तान फर्स्ट त सभिनी जे लाइ आहे, पर इंतिज़ामी ऐं जेको माली मामलनि में जेको आहे उहो वफ़ाक़ जी जेका पंहिंजी कोताहियूं आहिनि, रिफॉर्म्स न करणु आहिनि ऐं उन्हनि शयुनि खे नज़रअंदाज़ करणु आहिनि ऐं डुप्लीकेट वज़ारतूं ऐं मुख़्तलिफ़ इदारा जेको आहे क्रिएट करणा आहिनि ऐं ब्यूरोक्रेसी ते कंट्रोल न आहे करणो, उन्हनि में रिफॉर्म न आहे आणणा। हिकिड़े खाते में कोई स्पेशल सेक्रेटरी अलॻि वेठो आहे त 3 एडिशनल सेक्रेटरी वेठा आहिनि, उहे पोस्टूं तव्हां ख़तमु नथा कयो ऐं उन्हनि जूं जेके सर्विसिस आहिनि, उन्हनि खे जेके सहूलियतूं आहिनि तव्हां उन्हनि ते नथा कयो पिया। ऐं जेको केसर बंगाली साहब बि उन में मेंबर हुयो उन कमेटी जो, जेको अॻु में बचत कमेटी टाइप ठाही हुई, त उन में जेके रिकमेंडेशन उन्हनि ॾिनियूं उन्हनि में त कंहिं ते बि अमल न थियो। हर वज़ारत जिते को वेठो आहे हमरा ताक़तवर, उहो अचे थो त बाबा ही नेशनल इंट्रस्ट जो मामिलो आहे, तंहिंजे करे तव्हां पोइ ते हटो। त जॾहिं अहिड़े क़िस्म जूं कोताहियूं विफ़ाक़ कंदो ऐं पोइ सूबनि जे हिसे ते नज़र रखी ऐं उन्हनि जो चंक कटींदो, त उहो मुंहिंजे ख़्याल आहे ज़्यादती थींदी। ऐं बजाए हिन जे जो हाणे बि इलाही खोड़ सारा जेके रिफॉर्मिस्ट आहिनि उन्हनि जो इहो कंसिडर्ड ओपिनियन आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ जेके 10 खां 12 वज़ारतूं जेके मोकिलणियूं मुकमिल तौर सूबनि खे, उहे न आहिनि मिलियूं, जंहिंजे करे तक़रीबन 1200 अरब डॉलर 1200 अरब रुपए जी जेको आहे वफ़ाक़ी बजट में ऑटोमेटिक बचत थी सघे थी जेकॾहिं उहे वफ़ाक़ खाता वापसि करे।
ऐं उन सां गॾोगॾु तव्हां ॾिठो असां त जेको हुननि पेट्रोलियम लेवी हई आहे त हाणे घटि में घटि बि 850-900 अरब रुपया विफ़ाक़ उन पेट्रोलियम लेवी जे मद में खणे थो, बजाए इहो जेको आहे उनखे सेल्स टैक्स जो हिसो हुजणु घुरिजे आहे, जंहिंमां सूबनि खे बि हिसो मिले आहे। त इहो बि मथां मथां विफ़ाक़ जेको आहे उहो खयूं वेठो आहे। हाणे डिफेंस जे नाले ते वरी जेको आहे त बाबा उन में सूबनि जो कंट्रीब्यूशन हुजणु घुरिजे। त मुंहिंजो ख़्यालु आहे इहो हिनखे मुख़्तलिफ़ पासनि खां ॾिसणु घुरिजे ऐं रुॻो जेको आहे त उहो विफ़ाक़ जे पेट भरण जे लाइ जाइज़ या नाजाइज़ तरीक़े लाइ अहिड़े क़िस्म जा हरबा बिल्कुलु इस्तेमालु न बुलंद खान जूनेर साहब ॾे कया वेंदुमि सर। बुलंद खान जूनेर साहब, अॼु जेको आहे सो जेका ॻाल्हि आहे कोलमी मालियाती कमीशन जी जेका 6 खां 7 जेको आहे सो वर्किंग ग्रुप जे ठाहिण जी जेको आहे सो उन ते इतफ़ाक़ थियो आहे, पर चइजे त अॼु केपी बि चए पियो त अञा सूबे में कटौती वारी ॻाल्हि कान थी आहे, अञा त लाज़मी आहे, पहिरीं अॼु मुलाक़ात हुई, पर सिंध सम्झे पई, जीअं कल्ह बिलावल भुट्टो बि वाज़े तौर ते अॼु चइजे त NFC जी मीटिंग हुई, कल्ह बिलावल भुट्टो हिकिड़े सेमिनार में प्रोग्राम में वाज़े तौर ते चई छॾियो त असांखां 2 वज़ारतूं वापसि वठी थियूं वञनि, वापसि वरितियूं वयूं या अहिड़ो इक़दाम कयो वियो त सम्झे त माहौल ख़राबु करण जी कोशिशि कई वेंदी। त इहा विफ़ाक़ खे धमकी आहे या सम्झो पिया त वाक़ई विफ़ाक़ हाणे इन तरफ़ बि चढ़ाई करे पियो 28वीं आइनी तरमीम में? बिलावल साहब जो कल जेको स्टेटमेंट आयो आहे इन रिगार्ड्स टू तव्हांजो पॉपुलेशन ऐं एजुकेशन ऐं हेल्थ डिपार्टमेंट्स, उनमें इलाही क्लियर बिलावल साहब जी उनमें लैंग्वेज हुई ऐं इलाही क्लियर मैसेज हुयो त सिंध हुकूमत कहिड़े बि हवाले सां हिन सां ॻाल्हि ते सौदो न कंदी ऐं हुनजो एक्सट्रीम डायर कॉन्सिक्वेंसिस बि थी सघनि था। उहो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, असां सिंध जे माण्हुनि खे रिप्रेज़ेंट कयूं था, बिलावल साहब असांजो लीडर आहे ऐं असांजी क़यादत जो बि हिन स्टेटमेंट जे थ्रू तव्हांखे मैसेज वाज़े नज़र अचे थो त असां सिंध जी आवाम जा जेके बि रिजर्वेशन्स आहिनि इन ॻाल्हि ते उन्हनि खे असां हमेशह परसू कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हमेशह किरदारु इहो ई रहियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबनि खे उहा ख़ुदि मुख़्तारी ॾिनी, जेके अॼु हर सूबो जेको आहे उनखे ओन करे थो ऐं हुनखां हुनजा माण्हू जेके आहिनि ख़ुशहाल थियनि था। अॼु जेको आहे अगरि सूबे जी ॻाल्हि थींदी, सूबे जी ऑटोनॉमी जी ॻाल्हि थींदी, ख़ुदि मुख़्तारी जी ॻाल्हि थींदी, त असां पहिरीं बि इहो चवंदा आया आहियूं त अञा वधीक ख़ुदि मुख़्तारी जी ज़रूरत आहे। उहे ई ॻाल्हियूं जेके 18th अमेंडमेंट में अप्रूव थियूं हुयूं, पार्लियामेंट अप्रूव कयूं हुयूं, प्रेसिडेंट साहब अप्रूव कयूं, प्रेसिडेंट ज़रदारी साहब अप्रूव कयूं, उहे अॼु ॾींहं ताईं इम्प्लीमेंट सही तरह न थियूं। जीअं हाणे साईं बि ॻाल्हि कई, तव्हां हुननि खे इम्प्लीमेंट करायो। तव्हांजी प्रायोरिटी हुजणु घुरिजे फेडरल गवर्नमेंट जी गवर्नमेंट एफिशिएंसी ऐं हुनजे बलबूते ते तव्हांखे सेविंग्स करणु घुरिजनि ऐं प्रोविंसिस खे जेतिरो वधीक ख़ुदि मुख़्तार तव्हां ठाहे सघो था तव्हां ठाहियो। बाक़ी सभु ॻाल्हियूं जेके तव्हां कयो था उहो हुन खां पहिरीं थियणु ॾुखियूं थी लॻनि। जी, अशरफ कुरैशी साहब, समझते हैं कि आज NFC के हवाले से जो बैठक हुई है, पाकिस्तान तहरीक इंसाफ और केपी समझते हैं कि जी वाक़तन जो है सूबों से अगर कटौती की जाती है, जो कि अभी तक यकीनन ही आज पहली बैठक थी, मीटिंग थी, मुलाकात थी और आगे जाके कुछ नुकात जैसे कि एजाज महर साहब ने भी बताए हैं और इन पर इत्फाक नहीं होता, जो कि पाकिस्तान पीपल्स पार्टी को पहले ही यकीनन ये इत्तेहाद ही है, शायद आपके पास वो खबर ना हो, यानी कि आपकी हुकूमत के पास, इनके पास ये खबर है कि वफाक कुछ ऐसी नीयत रखता है कि सूबों से बहुत सी चीज़ें वापस ली जाएं। तो पहले ही आप का रोना रोते नज़र आते हैं वज़ीर आला केपी सोहेल आफरीदी, और जो है साबिक वज़ीर आला अली अमीन गंडापुर रोते थे कि जी ड्यू शेयर तो हमें नहीं मिलता। तो अगर ये चीज़ें नहीं होती तो फिर वैसे रोडों पे हैं तो फिर क्या होगा, कहाँ पे होंगे आप? देखिए, बात यह है कि 18वीं तरमीम के कुछ पार्ट्स जो है, कुछ हिस्से जो हैं वो बहुत ज़बरदस्त थे, जिसमें डेवल्यूशन ऑफ पावर का और फाइनेंस भी जो है नीचे की तरफ जाना, चीज़ें मामला थे। लेकिन वहाँ पे जो कुछ मामला अभी देखे, केपी की सबसे बड़ी डिमांड तो ये है कि उनका प्रीवियस पैसा ही नहीं मिला, जो भी उनको NFC अवार्ड के तहत मिलना था वो ही नहीं मिला, वो अभी तक नहीं मिल रहा। उसकी वजह से वहाँ पे बहुत सारे मामला रुके हुए हैं और वैसे भी अफरा तफरी का इस वक्त दहशतगर्दी भी उरूज पर है, बहुत सारे मामला हैं जो उन्होंने करने हैं। तो वो डिमांड जो कर रहे हैं पहले तो अपने प्रीवियस हिस्से की डिमांड कर रहे हैं। अच्छा, दूसरे उसके अंदर आने के बाद कि कटौती करना वफाकी गवर्नमेंट का अभी तक ये इरादा जो है सुनने में आ रहा है। बाज़ाहिर अभी तक NFC अवार्ड की जो मीटिंग्स के मिनट्स में तो कोई चीज़ ऐसी भी सामने नहीं आई है कि वो कटौती करना चाहते हैं, या आपके इल्म में हो तो मेरे इल्म में नहीं है कि ऐसी कोई चीज़ अभी तक सामने नहीं आई है। जब तक कुछ सामने कोई चीज़ नहीं आ जाए, मगर आपके वज़ीर आला तो कह रहे हैं, वज़ीर आला तो कह रहे हैं, आज भी कह रहे हैं कि वो तो ड्यू शेयर तो क्या, हमें तो शेयर ही नहीं मिल रहा ना, वो तो आज भी रोना यही रो रहे हैं। नहीं, ये तो हम रिकवरी की बात कर रहे हैं ना, जो पिछले जो उस हुकूमत के तहत। जी नहीं, जरा मुझे अपना
एक मिनट के लिए जरा, 1 मिनट के लिए मुझे देंगे, जरा वक्फा दे दें मुझे थोड़ी देर के लिए जी जरूर जरूर। जरा प्लीज, आप कंटिन्यू कर लें किसी से, मैं 1 मिनट में जरा जी ठीक है जरूर जरूर। राजा अंसारी साहब मैं आपकी तरफ आऊँगा। सर ये वाकई जो है पहले भी आपने जब हमने 27वीं आईनी तरमीम में ये बात हुई थी, और जो कि उस वक्त भी आपने कहा कि नहीं, जब तक सूबे राज़ी नहीं होंगे तब तक मियाँ मोहम्मद नवाज शरीफ, मियाँ शहबाज शरीफ, वफाकी हुकूमत कभी भी सिंध तो क्या मगर पाकिस्तान के किसी भी सूबे का कोई शेयर या कोई ऐसा फैसला नहीं करेगी जिसमें वफाक को कोई नुकसान बर्दाश्त करना पड़े, यानी कि कोई सूबा नाराज़ हो जाए। तो अब तो नाराज़ बिलावल भुट्टो कल नज़र आए। उस वक्त भी आप कह रहे थे कि जी निसाब के लिए जो है वजारत एजुकेशन जो तालीम है वो भी होनी चाहिए हमारे पास, वफाक के पास पूरे पाकिस्तान में एक ही निसाब होना चाहिए, पढ़ण लाइ सभिनी जे लाइ हिकिड़ो ई हुजणु खपे। इन खां पोइ अगर सेहत जी ॻाल्हि कयूं त हेल्थ मिनिस्ट्री भी किथे न किथे उन वक्त ज़िक्र थियो, पर पॉपुलेशन वारी जेका आहे उहा भी वज़ारत चओ पिया त वापसि वठनि पिया, जेको बिलावल साहब कल्ह ॻाल्हि कई। चे कीअं पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी अगर नाराज़ थिए थी त पोइ अॻिते तव्हां कीअं हलंदव? 28वीं आईनी तरमीम पास कीअं करंदव? इन खां बग़ैर त थी न सघंदी। ॾिसो मोगरी साहब, तव्हांखे बिल्कुलु तव्हां मूंखे हिकिड़ो तव्हांखे दाद पियो ॾियां, तव्हांखे उहो प्रोग्राम यादि आहे ऐं मां उन प्रोग्राम में इहा ई ॻाल्हि कई त 27वीं आईनी तरमीम जॾहिं कोन आई हुई ऐं असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो डिस्कशन जो एजेंडा हुयो उहो शेयर कयो होसीं जी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां, ऐं हुन में हिकिड़ी हाइप क्रिएट थी। ऐं मां उन वक़्तु बि तव्हांखे चयो त हीउ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिस्कशन जो एजेंडा आहे, इन में असां वेहंदासीं, हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदासीं, हिक ॿिए खे क़ाइल कंदासीं, हिक ॿिए खां क़ाइल थींदासीं, ऐं उन खां पोइ फाइनल ड्राफ्ट ईंदो। ऐं फाइनल ड्राफ्ट आयो त उन में इन क़िस्म जी काई बि ॻाल्हि न ई एजुकेशन डिपार्टमेंट खे वापसि फेडरल गवर्नमेंट में खणी वञण जी ॻाल्हि हुई, न ई पॉपुलेशन वारी ॻाल्हि हुई। हाणे बि ईअं ई आहे, जेका बि नई तरमीम ईंदी लाज़मी अला 27 खां पोइ रियाज़ीअ में 28 अंग आहे, सो हाणे जेका बि तरमीम ईंदी उहा 28 तरमीम हूंदी। पर उन में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु हिन वक़्तु जेका पार्लियामान जी जेका जोड़ जेका आहे उहा बि तव्हांखे मद्देनज़र रखणु घुरिजे। असां ते त चलो ठीकु आहे, सिंध में हिकिड़ो ट्रस्ट डेफिसिट रहियो आहे मुस्लिम लीग नून जे, हालांकि मुस्लिम लीग नून हमेशह ॾुखे सुखे में सिंध सां गॾु बीठी रही आहे, कालाबाग डैम हुजे, तल कैनाल वारो इशू हुजे, ॿियूं शयूं हुजनि। पर बहरहाल जेकॾहिं असां 2 मिंटनि जे लाइ एजाज़ महर साहब वारी जेका अप्रोच आहे सोचण जी, उन ते जेकॾहिं उनखे सही बि सम्झूं त उन जे बावजूद बि जेका हिन वक़्तु सरकार जी जेका जोड़ जेका आहे, क़ौमी असेंबली जी जोड़ जेका आहे, उन में आइनी तरमीम जे लाइ असांखे 2/3 मेजोरिटी खपे, ऐं असां वटि पाकिस्तान पीपल्स पार्टी खां अलावा 2/3 मेजोरिटी आहे कोन। ऐं असां जेका बि तरमीम आणींदा आहियूं उहा लाज़मी ॻाल्हि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु वेही हिकिड़ी टेबल ते, हिकिड़ी जॻह ते गॾु वेही उन्हनि सभिनी शयुनि खे असां कंक्लूजन जी तरफ़ खणी वञी कंसेंसस डेवलप करण खां पोइ ई उहा तरमीम ईंदी आहे। हाणे जेकॾहिं उहा तरमीम जेका बि ईंदी उन में लाज़मी ॻाल्हि हिकिड़ी शइ असां इंश्योर था कयूं त उन में सिंध हुकूमत ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुकमल इनपुट हूंदो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं चाहे थी त 18वीं तरमीम खां पोइ जेके बि खाता जेके आहिनि उहे डिवॉल्व थियनि, अञा वधीक ॿिया कुझु खाता उहे बि डिवॉल्व थियणु घुरिजनि त ज़रूरु थींदा। माज़ी में वफ़ाक़ में अंदरि जेके बि एडमिनिस्ट्रेटिवली या ब्यूरोक्रेसी जे हवाले सां जेके बि कोताहियूं रहियूं आहिनि उनखे बि ओवरकम करण जे लाइ मोहतरम पर ॻाल्हि इहा आहे त 28वीं आईनी तरमीम राजा साहब आई कान्हे का, पर कुझु माण्हू सिंध में अची करे जिन जो लॻे नथो मूंखे त अलाए उन्हनि खे कहिड़ो टास्क ॾिनो वियो आहे, इन में त केतिरा ई सवाल ऐं अभाम पैदा थियनि था, जंहिंजो चवंदा आहिनि न कम ई कोन्हे को, न कंहिं वज़ारत सां, न कंहिं सियासी पार्टी सां, न कंहिं सियासी ग्रुप सां। हिकिड़ो जेको आहे सो कंहिं महदूद ग्रुप जो मालिक कराची अची करे ऐं सिंध जे कैपिटल में विरहाङे वारी ॻाल्हि करे ऐं 3 सूबनि जी ॻाल्हि करे सिंध जी महिराण जी, त पोइ चइजे त पोइ तव्हांजी नियतनि ते शक यकीनी तौर ते इन लाइ पीपल्स पार्टी खे बि अचे पियो ऐं कॉम्प्रेसन खे बि अचे पियो, सिंध में हर माण्हू खे अचे पियो त विफ़ाक़ जे तरफ़ां जेका 28वीं आईनी तरमीम ते ज़ोर ॾिनो थो वञे। तव्हां ॾेखारियो हिकिड़ो था, कयो ॿियो था। 27वीं आईनी तरमीम में बि तव्हां चयो त असां यकीनी पीपल्स पार्टी जे उन बग़ैर फ़ैसिले जी घड़ी में को फ़ैसिलो न कंदासीं, पर हाणे त बिलावल भुट्टो वरी उहा ई ॻाल्हि करे पियो ऐं विफ़ाक़ जे इन ॻाल्हि ते अवां ऐं अवां सां गॾोगॾु अवां जी लीडरशिप छो न पई ॻाल्हाए त अहिड़ा माण्हू जेके 3 सूबनि में विरहाइण वण जी ॻाल्हि था कनि। मार्ज़ करे न बिलावल साहब जी, ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी स्पेसिफिकली सिंध में हिकिड़ी सियासत आहे ऐं बिलावल साहब उन लाज़मी ॻाल्हि आहे उन प्रोस्पेक्टिव में ज़रूरु ॻाल्हियूं चयूं आहिनि। असां हिन वक़्तु गो खे असांखे सादा अक्सरियत हिन वक़्तु क़ौमी असेंबली में हासिल आहे, पर असांखे कानून साज़ी करण जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी ज़रूरत पवंदी।
असां हमेशह इहा ॻाल्हि कई आहे त असां सूबे सिंध जे अवाम जे अगेंस्ट वञी को बि फ़ैसिलो कोन कंदासीं। असांजो क्लियर मौक़िफ़ आहे त पंजाब में असां पाण चाहियूं था सूबा ठहणु घुरिजनि। पंजाब खे भले तव्हां असांखे उते सूट थी करे पॉलिसी, पर सिंध में छो सिंध जा माण्हू सूबनि ठाहिण जे हवाले सां तमामु सेंसिटिव आहिनि, जज़्बाती आहिनि। इन करे सिंध में सूबा न ठहणु घुरिजनि। ऐं सिंध में सूबा ठहण जी ॻाल्हि थींदी, मुस्लिम लीग नून उहा जमात हूंदी जेका सभ खां पहिरियों ई मुखालफ़त कंदी। हाणे तव्हां जंहिं शख़्स जी ॻाल्हि था कयो, उहा नॉन एंटिटी आहे, वफ़ाक़ जो अलामत न आहे, न असांजी पार्टी सां हुनजो तालुक़ु आहे। उहो नॉन एंटिटी आहे। कोई बि नॉन एंटिटी माण्हू वेही करे सिविल सोसाइटी खे गॾु वेही करे उहो ॻाल्हियूं करे थो, असां हुनजी हाइप क्रिएट था करे छॾियूं। उन्हनि माण्हुनि खे जवाब ई ॾियणु न घुरिजे। इन्हनि माण्हुनि जी त इहे त उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजो पाण खे पाण वणाइण लाइ या पंहिंजो पाण खे सियासी तौर ते ज़िंदा रखण जे लाइ अचनि था, इन क़िस्म जी दुकानदारी सियासी अंदाज़ में कनि था ऐं पोइ हलिया था वञनि। अहिड़ा माज़ी में अलाए केतिरा माण्हू आया, त इन्हनि जो त मां चवां थो ज़िक्र ई कोन करणु घुरिजे, इहा ॻाल्हि ई न आहे। न, पर हुनजे बैकबोन ते वरी बैकबोन ते किथे न किथे वरी असांखे जेके माण्हू हिते सिंध परस्त आहिनि, जंहिंखे चइजे यकीनन ई सभ खां पहिरियां जे तव्हां स्टेट में सूबे में रहो था, तव्हांजो त यकीनन ई पहिरियों लॉयल्टी त हुन सां हुजे, पंहिंजे घर सां, पोइ मोहल्ले सां, पोइ शहर सां, पोइ अव्हां जे ज़िले, डिस्ट्रिक्ट, तालके, ॻोठ, वाहण, बस्ती सूबे सां, त यकीनन असांजी सिंध सां आहे। सिंध खां पोइ अॻिते निकिरी पाकिस्तान आहे। पर जेको माण्हू सिंध कही अचे थो, उनजी बि वाबस्तगी किथे न किथे बैकबोन ते PML आहिनि ऐं उनजी पुछपुनाई नज़र अचे पई। जेके सोशल मीडिया ऐं मुख़्तलिफ़ मीडिया ते जेका डिस्कशन थिए पई, त उनखे तव्हां रद्द था कयो त तव्हां जी पुछपुनाई कान्हे का पंजाब हुकूमत जी, मरियम बीबी जी, छो जो नालनि वारे मामले ते बि मां अर्ज़ु कयां त पंजाब हुकूमत त करे, उन्हनि खे त उहो त सूबा ठाहिणु चाहिनि था। पंजाब त पंहिंजो पाण खे विढ़ण लाइ तयारु वेठो आहे। हुननि त पंहिंजी असेंबली में करारदाद पास करे छॾी आहे। पंजाब में त इशू ई न आहे। पंजाब जा माण्हू थोरो अॻिते एडवांस करे सोचनि था। हू चवनि था त असांखे भले तव्हां एडमिनिस्ट्रेटिवली त असां सूबा ठहनि, असांजो मसइलो ई न आहे। इन करे उन पैराए में सोचनि था। पर जेकॾहिं असां चऊं था त स्पेसिफिकली पंजाब में भले सूबा ठहनि, KPK में हज़ारों सूबे जी मूवमेंट हले थी, उते उन्हनि खे सूट करे थी, भले ठहणु घुरिजे। सिंध में छो जो सूबनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो रेज़िस्टेंस आहे, सिंध जा माण्हू नथा चाहिनि, सिंध जे माण्हुनि जे लाइ इहो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सिंध में न राजा साहब चौन, मुझे आप ले सकते हैं। जी जी जी, मैं आपकी तरफ आ रहा हूँ सर। ये इहा जेका ॻाल्हि कनि पिया राजा साहब, त सिंध में कतन ई PML आहिनि जी या नियति कान्हे था सूबे में को ठाहिण जी या ॻाल्हि करण जी। पर 28वीं आइनी तरमीम बि तव्हांजे उन बग़ैर जेका अक्सरियत आहे यकीन तव्हांजी हूंदी, पर पीपल्स पार्टी ॿाहिरि अची ॻाल्हियूं करे पई, जलसनि में ॻाल्हियूं करे पई, सिंध कार्ड इस्तेमालु करे पई त बाबा ठीकु आहे, असां सभु शयूं थियणु न ॾींदासीं। ऐं वाक़ई थिए थो। छा इहो हिकिड़ो सियासी हरबो आहे सिंध कार्ड जेको इस्तेमालु करणु, या वरी न 28वीं आइनी तरमीम में उहे ई नुकात हूंदा, वरी अव्हां उनखे राज़ी थी वेंदो बैसाखियुनि जो सहारो ॾेई करे ऐं उहा 28वीं आइनी तरमीम बि पास कराए वेंदो? 27th आइनी तरमीम सभिनी जे साम्हूं हुई, जेका डिस्कशन पॉइंट्स हुन में रेज़ कया हुया। उन्हनि डिस्कशन पॉइंट्स में 18th अमेंडमेंट जो ज़िक्र ज़रूरु हुयो इन द फेस ऑफ एजुकेशन वारी ॻाल्हि जेका कई वई, ऐं हुन में जेको पॉपुलेशन वारी ॻाल्हि कई वई। त बिल्कुलु इहा जेका आहे डिस्कशन हुई, ऐं इहा डिस्कशन सॼे सिंध जे अवाम जे साम्हूं, पाकिस्तान जे अवाम जे साम्हूं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुंहिंजे क़ाइद जेका आहे उहा रखी। ऐं हुन में क्लियरली पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लीडरशिप, सिंध हुकूमत उनजो सख़्तु मज़म्मत कई ऐं उनखे रिजेक्ट कयो। ऐं उन बुनियाद ते कहिड़ी बि अॻिते अमेंडमेंट थिए, चाहे उहो 28th अमेंडमेंट हुजे, 29th हुजे, 30th हुजे, 31st हुजे, कहिड़ी बि अमेंडमेंट हुजे, उन में कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबनि जी ख़ुदि मुख़्तारी ते या NFC 18th अमेंडमेंट ते उहो सौदो न कंदी। छाजे करे सिंध जी आवाम खे रिप्रेज़ेंट करे थी पीपल्स पार्टी हिन महिल, सिंध हुकूमत करे थी, ऐं उहो जेको आहे सिंध जो जेको बि नैरेटिव आहे उहो फेडरल में बि ऐं हर जाइ ते पंहिंजो पेश कंदी। ॿी ॻाल्हि आई सूबनि वारी, त मूंखे उमेदु इहा आहे त नून लीग वारी जेको साईं ॻाल्हि कई आहे, त नून लीग जी हिन वक़्तु जेका ख़बर आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान फील्ड मार्शल आसिम मुनीर जे चीफ ऑफ डिफेंस फोर्स जी तइनाती जी समरी जेका आहे ऐवान सदर मोकिले छॾी आहे। इहो हिन वक़्त जी वॾी ख़बर आहे। ऐं इहा ख़बर वरी अहम इन लाइ बि आहे त थोरी देरि पहिरियां जेको नोटिफिकेशन सोशल मीडिया ते वायरल थियो, जंहिंखे वाज़े तौर ते इहो चयो वियो त इहो फैक्ट नोटिफिकेशन आहे, पर वज़ीर आज़म पाकिस्तान फील्ड मार्शल आसिम मुनीर जे चीफ ऑफ डिफेंस फोर्स जी तइनाती जी समरी जेका आहे ऐवान सदर मोकिले छॾी आहे। चइजे त थोरी देरि में सदर अगरि साइन करे थो त इहो नोटिफिकेशन बि अची वेंदो, यानी कि अॼु प्रोग्राम फ़ैसिले जी घड़ी में इहो बि वॾो फ़ैसिलो थींदे अॼु असांखे नज़र अचे पियो त जेको थोरी देरि पहिरियां ख़बर सोशल मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ मीडिया टूल्स ते हिकिड़ो फेक नोटिफिकेशन जेको आहे सो
ॾेखारियो वियो, पेश कयो वियो, जंहिंखे जेको आहे सो विफ़ाक़ी हुकूमत ऐं विफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ ऐं सभिनीनि चयो त थोरो इंतज़ारु कयो ऐं थोरी देरि में फ़ैसिलो थी वेंदो ऐं जल्दबाज़ी न थियणु खपे ऐं ख़बर अहिड़ी फेक ख़बर खां पासो करणु खपे। पर हींअर जी जेका ख़बर आहे उहा वॾी अहम आहे त वज़ीर आज़म जेको आहे सो फील्ड मार्शल आसिम मुनीर जो जेको आहे सो चीफ ऑफ डिफेंस फोर्स जी तैनाती जी समरी जेको आहे सो ऐवान सदर मोकिले छॾी आहे। एजाज़ साहिबु वॾी हिन महिल वॾी डेवलपमेंट आहे। मां सभ खां पहिरियां इन ख़बर ते एजाज़ साहिबु ॾे वञंदुमि। एजाज़ साहिबु थोरी देरि पहिरियां हिकिड़ी फेक ख़बर हले पई ऐं हींअर जेको आहे सो इहा ख़बर अची वई त फील्ड मार्शल आसिम मुनीर जे चीफ ऑफ डिफेंस फोर्स जी तैनाती वारी समरी जेको आहे ऐवान सदर मोकिले छॾी। एजाज़ साहिबु जी बिल्कुलु जी, इन हवाले सां तव्हां ॾिठो त अक्सर यूट्यूबर्स ऐं जेके प्रो PTI हिकिड़ो स्टांस रखण वारा माण्हू आहिनि, उन्हनि पंहिंजो हिकिड़ो उधम मचाए रखियो 2-3 ॾींहंनि खां वठी ऐं हिकिड़ा पंहिंजूं तावीलात पिया घड़ीनि वेठा त बाबा शहबाज़ शरीफ़ ऑन बोर्ड न आहे, नवाज़ शरीफ़ फलो कयो आहे, हीअं कयो आहे, फलाण कयो आहे। त उहे सभु शयूं जेको आहे मुंहिंजे ख़्याल ते ग़ैर ज़रूरी हुयूं ऐं जेको हर को पंहिंजी रेटिंग वधाइण जे चकर में अहिड़े क़िस्म जो पंहिंजो जंहिंखे जितां मिले पियो त उहो अहिड़ी ॻाल्हि करे पियो। पर इन जो जेको आहे सभिनी खे ख़बर ई, जेके माण्हू इन खां वाक़ुफ़ु आहिनि त उन में तव्हां ॾिठो हूंदो त जेके टिनी आर्म फोर्सिस सां रिलेटेड कानून आहिनि, नेवी, एयरफोर्स ऐं आर्मी जा, उन्हनि में रूल्स ऑफ बिज़नेस जो बि हिकिड़ो करिणो हुयो सिस्टम। जीअं उन खां पोइ इहो त तय आहे ऑलरेडी त जॾहिं फील्ड मार्शल हूंदो उहो या जेको टिनी फोर्सिस जो कमांडर हूंदो, उनजी मर्ज़ी ऐं उनजी रिकमेंडेशन ते प्राइम मिनिस्टर मुक़ररु कंदो जेको आर्मी चीफ या जेको आहे स्ट्रेटेजिक कमांडर, जेको फोर्सिस जो कमांडर। त उहे सभु शयूं ऑलरेडी क्लियर ऐं लिखियल हुयूं, पर उन जे बावजूद बि कुझु माण्हुनि उनखे जेको आहे पंहिंजो हिकिड़ो रोज़गार जो ज़रियो ठाहियो। मुंहिंजे ख़्याल इहो हाणे इशू रिज़ॉल्व थी वेंदो ऐं प्रोसीजरल इशूज़ हुया उहे ऑटोमेटिकली ठीक थी वेंदा ऐं नोटिफिकेशन अचण खां पोइ सॼी सूरत हाल क्लियर थी। बिल्कुलु राजा साहब ॾींदुमि। राजा अंसारी साहब, वॾी ख़बर आहे, अहम ख़बर आहे हिन वक़्त जी यकीनन ई त फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर खे जेको आहे सो बतौर चीफ ऑफ डिफेंस फोर्स जी तैनात वारी समरी जेको आहे सो ऐवान सदर वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज़ शरीफ़ मोकिले छॾी आहे। पोइ चइजे त थोरी देरि पहिरियां जेका फेक ख़बरूं हलनि पियूं ऐं नोटिफिकेशन सोशल मीडिया टूल्स ते मुख़्तलिफ़ ते नज़र अचनि पिया, उहे हाणे यकीनी तौर ते फेक ई चइजी सघनि था, छाकाणि त अञा ताईं कोई अहिड़ो नोटिफिकेशन निकितो कोन हुयो ऐं हींअर वज़ीर आज़म समरी मोकिली आहे जिते सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साइन कंदो। उन खां पोइ बाज़ाफ़्ता इहो नोटिफिकेशन तव्हांजे असांजी स्क्रीन ते असांजे हथनि में हूंदो। जी मुग़री साहब, इशू इहो आहे त असां वटि जेका ख़बर जी दौड़ आहे न, जेका ख़बर वारी डुक आहे, त सभ खां पहिरीं मूंखे ख़बर मिले ऐं आउं उनखे ब्रेकिंग न्यूज़ करे ॾेई छॾियां। उनजे करे इहे सभु शयूं थियनि पियूं। हाणे एजाज़ साहिब हिन तरफ़ इशारो कयो त काफ़ी सारा माण्हू पंहिंजूं दुकान ते खोले छॾियूं हुयूं। इशू इहो आहे त जॾहिं आइन में इहा ॻाल्हि अची वई त चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जेको आर्मी चीफ हूंदो, उहो बैक वक़्तु उन ई वक़्त में जंहिं महिल उहो आर्मी चीफ आहे त उन ई वक़्त में हू चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस बि हूंदो। हाणे उन में एग्ज़ैक्टली जेका अॻु में जूं जेके जीअं रूल्स ऑफ बिज़नेस हुया, जंहिं तरीक़े सां प्रोसीजर्स अॻु में फॉलो थींदा हुया, उन में चेंजिस अचणियूं हुयूं। ऐं लाज़मी आहे जॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ वॾनि इदारनि जा एतिरनि सालनि खां वठी करे जेके रूल्स ऐं रेगुलेशन उन्हनि जूं हुयूं, उन्हनि खे जॾहिं तव्हां तब्दील कंदा आहियो नए सिस्टम में विझण जे लाइ, त तव्हांखे कुझु देरि ज़रूरु लॻंदी आहे। सो उहे शयूं मुकमल थियूं, पंहिंजो टाइम उन्हनि वरितो ऐं अॼु प्राइम मिनिस्टर उहा समरी मोकिले छॾी प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे। कुझु देरि में लाज़मी ॻाल्हि आहे उहा समरी अची वेंदी आहे। मां सम्झां थो त हिन असांजो प्रोग्राम ऑनलाइन तो शायदि उहा समरी अची बि वञे। इन करे इशू इहो आहे त हिन वक़्तु जेके बि स्पेकुलेशन्स हुयूं इन शइ खे वठी करे मुख़्तलिफ़ माण्हुनि मुख़्तलिफ़ शयूं चई बि छॾियूं त इख़्तिलाफ़ात थी विया, प्राइम मिनिस्टर ऐं आर्मी चीफ जे विच में इख़्तिलाफ़ थी विया, हीअं थी विया। अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। प्राइम मिनिस्टर ऐं असांजो चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस बुलंद खान जुड़े साहब, तव्हां ॾिसो थोरी देरि पहिरियां इहा ख़बर जेका आई, जेका सोशल मीडिया ते वायरल थी ऐं उनजी जेको आहे सो विफ़ाक़ी वज़ीर क़ानून ऐं विफ़ाक़ी वज़ीर इत्तलात तरतीब बि कई ऐं उन ख़बरुनि खे कूड़ो करार ॾिनो ऐं चयो इंतज़ारु कयो। पर हींअर जी जेका ख़बर आहे फील्ड मार्शल आसिम मुनीर जी चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं चइजे त जेको वॾो उहिदो आहे, जेको चइजे त डिफेंस फोर्स जी तैनात वारी समरी जेका ऐवान सदर यानी कासिम ज़रदारी ॾे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मोकिले छॾी आहे। पोइ चइजे त इहो जेकी ख़बरूं हुयूं, जेका राजा अंसारी ॻाल्हि बि कनि पिया ऐं एजाज़ बहर साहब बि ॻाल्हि कनि पिया, त जेके हिकिड़ी फेक न्यूज़ जो जेको डुक आहे उन में घटि में घटि माण्हू खे सोचे सम्झी ख़बर ॾियणु खपे।
साईं बिल्कुलु साईं जिन बि हाणे ॻाल्हि कई त फेक न्यूज़ जो हिकिड़ो इलाही वॾो प्रोपेगेंडा असांजे मुल्क में शुरू थी रहियो आहे ऐं हुन ते सख़्त खां सख़्तु एक्शन असांखे जल्द खणणो पवंदो, छाजे करे न त हर ॻाल्हि खे जेको आहे माण्हू जेको आहे ख़बर में तब्दील करण जी कोशिशि कंदा। ऐं हिननि में मां चवां सभिनी खां वॾो किरदारु जेको आहे उहो तव्हां जर्नलिस्ट जो थी सघे थो, तव्हां मीडिया कम्यूनिटी जो थी सघे थो, जेके हिन शइ खे फेक न्यूज़ खे रद्द करणु घुरिजे। पर इहा ख़ुशाइन ॻाल्हि आहे त इहा शइ थी आहे ऐं मां न सम्झां हिन में कोई सरप्राइज़ जी ॻाल्हि आहे। आई थिंक एक्सपेक्टेड हुयो सभिनी खे थियणो, पर हिते मां थोरी हिकिड़ी असां हाणे ॻाल्हि कयूं पिया पहिरीं जॾहिं इहा न्यूज़ आई उन खां पहिरीं सिंध खे तक़सीम वारी ॻाल्हि ऐं तव्हांजी त तव्हां मूंखां सुवालु कयो नून लीग जे हवाले सां, त बिल्कुलु असांखे उमेदु इहा ई आहे त नून लीग न चाहींदी त सिंध कॾहिं बि तक़सीम थिए, छाजे करे मां सम्झां थो सिंध हिस्टोरिकली जेका आहे उहो सिंध जे माण्हुनि जी रही आहे मौज दड़े खां वठी। उन ज़माने में उहो ई कल्चर अॼु बि हलंदो थो अचे। अॼु बि असां जेका अजरक पाईंदा आहियूं उहो मौज दड़े जी शनाख़्त हुई ऐं अॼु बि सिंध जे माण्हुनि जी शनाख़्त आहे ऐं उन्हनि खां ई समा निकिता, उन्हनि खां ई सुमरा निकिता, उन्हनि खां ई सभु जेके ट्राइब्स असां वटि सिंध में सेटल्ड हुयूं तॾहिं खां निकिती। त हिस्टोरिकली एथनिकली सिंध जेको आहे सिंध जे माण्हुनि जी रही आहे ऐं सिंध जे कल्चर जी रही आहे बनिस्बत कंपेयर टू ॿिया जेके असांजा सूबा आहिनि। जीअं पंजाब जी ॻाल्हि कई त हुते सराइकी हिस्टोरिकली वेठल आहिनि, बलूचिस्तान में पश्तून हिस्टोरिकली, ब्रोही हिस्टोरिकली वेठल आहिनि, KPK में हज़ारा हिस्टोरिकली वेठल आहिनि। त हुननि जा सूबनि करण में मां न सम्झां मां PTI जे आख़िरी वञणु चाहींदुमि। अशरफ जब्बार कुरैशी साहब, अभी थोड़ी देर पहले जो खबर आई है बड़ी अहम है कि चीफ ऑफ आर्मी स्टाफ सईद आसिम मुनीर का जो है नोटिफिकेशन निकल गया। थोड़ी देर पहले जो सोशल मीडिया पे गर्दिश कर रहा था फेक नोटिफिकेशन, पाकिस्तान तहरीक इंसाफ क्या समझती है कि इदारे मजबूत होंगे मज़ीद जो है, क्योंकि इस वक्त जो इस खित्ते में सूरत हाल है उसको बेहतर तरीके से जो है सईद आसिम मुनीर साहब आगे लेके जाएंगे? बहुत मुबारकबाद दूंगा आपके चैनल के तवज्जुह से फील्ड मार्शल साहब को कि उनकी तयनती हो गई और माशाल्लाह जो है उनकी तोसी और भी हो गई मुलाजमत में, और ये बड़ा ज़रूरी था मुल्क के अंदर क्योंकि ये तसलसल बरकरार रहना और एक फातेह को जो आज जो हमारे आर्मी चीफ फातेह हैं और इंडिया को उन्होंने शिकस्त दी है और बाकी जो भी मामला में उनके बहुत ज़्यादा किरदार है, तो हम तो मुबारकबाद देंगे और हम चाहेंगे ये तसलसल बरकरार रहे। बहुत शुक्रिया अशरफ जब्बार कुरैशी साहब, आपने वक्त निकाला। बुलंद खान जूनेद साहब आपका बहुत शुक्रिया। राजा अंसारी साहब अवां जी वॾी महिरबानी। एजाज़ महर साहब अवां जी महिरबानी। चइनी महिमाननि जी महिरबानी। तया फ़ैसिले जी घड़ी में अॼु ॻाल्हि कईसीं मुख़्तलिफ़ इशूज़ ते, पर फ़ैसिले जी घड़ी में अॼु जेको फ़ैसिलो थियो आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो, हुन जेका डिफेंस फोर्स जी सरबराही वारो नोटिफिकेशन आहे उहो वज़ीर आज़म पाकिस्तान जेको आहे सो मोकिले छॾियो आहे सदर पाकिस्तान ॾे, हुन ते साइन थी वेंदो ऐं उहो कानून जो आइन जो यकीनन तौर ते हिकिड़ो चइजे त उहा पैराग्राफ जंहिंखे पूरी करण जे लाइ वरी ज़रूरी हो नोटिफिकेशन, हुन ते बि बहस थिए पियो पाकिस्तान में अंदरि। ऐं फेक न्यूज़ हलाइनि पिया अहिड़ा माण्हू जंहिंमें शहज़ाद अकबर, आदिल राजा ऐं शहज़ाद गिल जहिड़ा जेके माण्हू ॿाहिरि वेही करे पाकिस्तान ऐं पाकिस्तान जे इदारनि खे बदनाम करण जी कोशिशि कनि पिया। यकीनी तौर ते उन्हनि खे अॼु जवाबु मिली वियो हूंदो। नोटिफिकेशन हिन वक़्तु वज़ीर आज़म सदर पाकिस्तान खे मोकिलियो आहे, उन ते सही थियण खां पोइ उनखे यकीनन ई वॾो अहम जवाबु मिलंदो। सुभाणे ते आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।